में वाक़िआ आगाह कंदासीं। सिंधु दरिया मां तकरारी कैनाल कढण खिलाफ़ सिंध सरापा एहतसास पिणु लाहे। JYP जी सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा रैलियूं धरना जारी आहिनि। JYP पारां सखर बिरासपुर सिंधु किनारे एहतसास जो मुज़ाहिरो कयो वियो। वाक़िआ आगाह कयूं पिया। गुडू में मौलाना राशिद महमूद सुमरे जी अॻवानी में धरणो हंयो वियो आहे। नारेबाज़ी कई पई वञे। राशिद महमूद सुमरो ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। वफ़ाक़ फौरी तौर सिंध दुश्मन रिथाऊं ख़त्म करे सिंध जे पाणी लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। रुस्तम शहर में वलीउल्लाह पहोड़ ऐं सैबुल्लाह भयो जी अॻवानी में रैली कढी वई। गुपचाणी में तकरारी कैनालनि खिलाफ़ 1 किलोमीटर पैदल मार्च कयो पियो। दड़ो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां तकरारी कैनालनि खिलाफ़ मार्च कयो वियो आहे। सिंधु दरिया मां तकरारी कैनाल कढण खिलाफ़ सिंध सरापा एहतसास पिणु लाहे। JYP जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा जारी आहिनि। JYP पारां सखर बिरासपुर सिंधु किनारे एहतसास जो मुज़ाहिरो कयो पियो आहे। गुडू में मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻवानी में धरणो हंयो वियो आहे। नारेबाज़ी कई पई वञे। राशिद महमूद सुमरे जो चवणु आहे त सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां अब्दुल गफूर शेख खां। जी अब्दुल गफूर शेख, आगाह कजो। जी बिल्कुल। तकरारी शहन कैनालन कॉर्पोरेट फार्मिंग खिलाफ जमीयत उलमा इस्लाम के ऐलानियल धरणे के सिलसिले में जो है सखर बैराज वटि JYP कारकुननि पारां वॾे अंग में जो है सो सिंधु दरिया के कप से धरणो हंयो वियो आहे। इन हवाले से अलामा राशिद महमूद सुमरो समेत ॿी जेका JYP की क़यादत है उहा जेको आहे सो पिणु जलसे धरणे में पहुचंदी जेका उते ख़िताब कंदा। इन हवाले से JYP अॻवान जो इहो चवणु आहे त कॉर्पोरेट फार्मिंग के नाले से जो है सो सिंध के सुबाइनि जी जेका साज़िश कई पई वञे उनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। समूरा कैनाल नामंजूर ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जेका है सो उहा नामंजूर इन जा नारा पिया हंया वञनि। हुन चयो आहे त सिंध खे सुकाइण वारी साज़िश कंहिं बि सूरत क़बूल न कंदासीं। JYP सिंध जे हक़नि जे लाइ जेको आहे सो उहा सभिनी खां अॻ में बीठल हूंदी। अलामा राशिद महमूद सुमरो समेत मौलाना मोहम्मद साले इंदड़ मुफ्ती सऊद अफज़ल हालिज भी ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे पिणु धरणे में पहुतल आहिनि ऐं थोरी देरि में ई उन्हनि जो जेको आहे सो ख़िताब थींदो। जी मेहरबानी वाजी अब्दुल गफूर शेख, आगाह करण लाइ। गुपचाणी में तकरारी कैनालनि खिलाफ़ 1 किलोमीटर पैदल मार्च कयो पियो। दड़ो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां तकरारी कैनालनि खिलाफ़ मार्च कयो वियो आहे। गुडू मां तफ़सील मालूम कंदासीं ज़ाहिद गुल चाचर खां। जी ज़ाहिद, मां आगाह कजो। जी बिल्कुल। कश्मीर JYP पारां सिंध दरिया में निकिरंदड़ तकरारी 6 कैनाल खिलाफ़ धरणो लगायो वियो आहे। सिंध के पानी ते कब्ज़ो कंहिं भी सूरत में क़बूल न थींदो। वफ़ाक़ सिंध दुश्मन रिथाऊं फौरी तौर ख़त्म कई वञनि। अलामा राशिद सुमरो जो धरणे में जज़्बाती ख़िताब सिंध के पानी लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। JYP कॉमप्रस्त कारकुननि सां गॾिजी गुडू बैरा ते तारीख़ी धरणो हंयो वियो आहे। कंहिं बि धाड़े के बर्दाश्त न कंदासीं। वधीक ॻाल्हाईंदे हुन चयो त तकरारी कैनालनि बाबति पीपल्स पार्टी के पंहिंजो मौक़िफ़ अवाम आॾो साफ़ रखणु घुरिजे। धरणे में शदीद नारा सिंध जे पाणी ते धाड़ो बंदि करियो। ऐं सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सिंध खे बचायो। जॾहिं त अलामा राशिद महमूद सुमरो अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणनि खे ख़िताब कंदो। सिंध जे हक़नि लाइ अलामा सुमरो जे अॻवानी में अवाम जो भरपूर जोश ऐं जज़्बो ॾिठो वियो। धरणे सबबि सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान जेका रस्ता आहिनि उहो बिल्कुलु बंदि थी विया आहिनि। जी मेहरबानी वाजी ज़ाहिद गुल चाचर, आगाह करण लाइ। जी नाज़रीन, वाक़िआ आगाह कयूं पिया। सिंधु दरिया मां तकरारी कैनाल कढण खिलाफ़ सिंध सरापा एहतसास पिणु लाहे। JYP जी सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा रैलियूं ऐं धरना जारी आहिनि। JYP पारां सखर बिरासपुर सिंधु किनारे एहतसास जो मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। गुडू में मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻवानी में धरणो हंयो वियो। सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। राशिद महमूद सुमरो जो चवणु आहे त वफ़ाक़ फौरी तौर सिंध दुश्मन रिथाऊं ख़त्म करे सिंध जे पाणी लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। रुस्तम शहर में वलीउल्लाह पहोड़ ऐं सैबुल्लाह भयो जी अॻवानी में रैली कढी वई आहे। गुपचाणी में तकरारी कैनालनि खिलाफ़ 1 किलोमीटर पैदल मार्च कयो पियो। दड़ो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां तकरारी कैनालनि खिलाफ़ मार्च कयो वियो आहे। रुस्तम मां तफ़सील मालूम कंदासीं पपन चागीरानी खां। जी पपन चागीरानी, आगाह कजो। हाँ जी। रुस्तम शहर में सिंधु दरिया से 6 गैर कानूनी कैनाल कढण खिलाफ JYP अॻवान ने वलीउल्लाह पहोड़ ज़ैबुल्लाह भयो जने
जी अॻुवाणी में सवे कारकुननि पारां पैदल रैली कढी वई आहे। पैदल रैली में शरीफ़ अॻुवान में कारकुननि सिंधु ते धारो नामंज़ूर ऐं पंजाब तोसां जहिड़ो जा नारा हणी रहिया हुआ। रैली रोस्तमाबाद सखर रवानी थी वई आहे। जी ठीक है, मेहरबानी अवांजी पपन जा गिराणी आगाह करण लाइ। नाज़रीन अवां खे आगाह कई पिया सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण खिलाफ़ सिंध सरापा एहतजाज पिणियल आहे। गुपचाणी मां तफ़सील मलकंदासीं एजाज़ मुगेरी खां। जी एजाज़ आगाह कजो। मां तव्हांखे ॿुधाईंदो गुपचाणे में सिंधु गुपचाणे में सियासी समाज अॻणो पारां 1 किलोमीटर पैदल मार्च एहतजाजी रैली करे गुपचाणे प्रेस क्लब एहतजाज मुज़ाहिरो कयो। एहतजाज में जेको साफ़ आहिनि ख़ासि करे नज़ाकत गुपचाणी अवामी तारीख़ जो अॻुवाण आहे अमीर मुगेरी जय मदन अब्दुल जब्बार फ़ख़्र समाज अॻुवाण डॉक्टर हमीर कुमार पारां ऐं ॿियनि शहरनि समेत वॾी अंग में शिरकत कई। हिन चयो त सिंधु केनाल जे ख़िलाफ़ 6 मुकमल तौर ते केनाल जेका आहिनि हटाए वञे ऐं ॿिए सूरत में सिंध खे पाणी ॾिनो वञे। मेहरबानी अवांजी एजाज़ मुगेरी आगाह करण लाइ। दड़ो मां तफ़सील मलकंदासीं सचल सुमरो खां। जी सचल सुमरो आगाह कजो। न्यूज़ एंड फोरम के सख्त मुख्तलिफ सियासी समाजी तंजीम पारां दड़ो पिंजारी पुल चौक खां 12 किलोमीटर लॉन्ग मार्च मीरपुर बटोर ताईं कढी पई वञे। उनमें अॻुवाणनि रशीद आज़ाद सुमरो न्यूज़ एंड फोरम जे अॻुवाणनि जेको उन्हनि ॿुधायो त सिंधु दरिया ते जेके 6 गैर कानूनी केनाल आहिनि उहे कढिया पिया वञनि। उहा सिंध दुश्मन मनसूबो आहे जंहिंखे कंहिं सूरत में असां क़बूल न कंदासीं। ऐं दड़ो शहर खां जेका रैली आहे हींअर निकिरी वई आहे जेको मीरपुर बटोर में पहुची ऐं हिते एहतजाजी धरणे जी सूरत में उते पहुचंदी। जी मेहरबानी अवांजी सचल सुमरो आगाह करण लाइ। जी नाज़रीन ठुल में भी पैदल मार्च कयो पियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण खिलाफ़ सिंध सरापा एहतजाज पिणियल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति अवां खे आगाह कयूं पिया। जेयूबाई पारां सकर बिराज पर सिंधु किनारे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। गुडू में मौलाना राशिद महमूद सुमरो जे अॻुवाणी में धरणो है पियो। सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं, राशिद महमूद सुमरो पारां चयो वियो। खैरपुर मां भी जेयूबाई जो काफ़िलो रवानो थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। गुपचाणी में तकरारी केनालनि खिलाफ़ 1 किलोमीटर पैदल मार्च कयो पियो। नारेबाज़ी कई पई वञे। दड़ो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां तकरारी केनाल्स खिलाफ़ मार्च जारी आहिनि। खैरपुर मां तफ़सील मलकंदासीं शबीर फलो खां। जी शबीर आगाह कजो। जी बिल्कुल GUI जे सिंध जे हद ते टंडो मस्ती दुआ चौक खां खेरपुर लाड़काणो खेरपुर पुल ताईं काफ़िलो जेको आहे मौलाना आवेस अहमद फलपोटो जी अॻुवाणीअ में जेको आहे हितां रवानो थी चुको आहे जेको वॾे क़ाफ़िले खां वञी मिलंदो जिते राशिद महमूद सुमरो जेको आहे हुते ख़िताब कंदो। रैली जी अॻुवाणी जेको आहे हितां जेको मौलाना आवेस अहमद फलपोटो अब्दुल कदीर सफ़दुर ऐं अब्दुल मालिक शेख ऐं ॿिया करे विया। खेरपुर लाड़काणे पुल ते पहुची करे पंहिंजो एहतजाज जेको आहे हिन रिकॉर्ड कराए इहो पैगाम ॾिनो ॾींदासीं त केनालनि वारो मनसूबो जेको आहे फोर्स तौर ते कैंसिल कयो वञे ऐं सिंधु दरिया मां नवां केनाल कढणु कॾहिं बि कोन ॾींदासीं। राशिद महमूद सुमरो ख़िताब कंदे त सिंधु दरिया असांजो जियाबो आहे, उन ते समझोतो कॾहिं बि न कंदासीं। केनालनि जो जेको मनसूबो आहे उहो उनखे कैंसिल कयो वञे ऐं न त क़ौमी शाहरा जेके आहिनि उहे असां जेको आहे बंदि कंदासीं। GUI जा कारकुन जेके आहिनि उहे तयारु रहनि त जीअं वक़्तु सिर जेको आहे क़ौमी शाहरा बंदि कयूं वञनि। जी मेहरबानी मुंहिंजी शबीर आगाह करण लाइ। जेयूबाई जी सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा रैलियूं धरणा जारी आहिनि। जेयूबाई पारां सकर बिराज पर सिंधु किनारे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुडू में मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में धरणो है पियो आहे। खैरपुर कासी अहमद ठुल में भी एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। गुडू में मौलाना राशिद महमूद सुमरो जी अॻुवाणी में धरणो है पियो। सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। राशिद महमूद सुमरो जो जमला है वफ़ाक़ फौरी तौर सिंध दुश्मन रिथाऊं ख़त्म करे। काज़ी अहमद में भी एहतजाजी मुज़ाहिरे जी रैली कढी वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे पाणी लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। रुस्तम शहर में वलीउल्ला पहोड़े सैबुल्ला भयूं जे पाणी में रैली कढी वई आहे। गुपचाणी में तकरारी केनालनि खिलाफ़ मार्च कयो वियो आहे। तकरारी केनाल्स खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। रैलियूं कढियूं पयूं वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति अवां खे आगाह कयूं पिया। तकरारी केनालनि खिलाफ़ खैरपुर कासी अहमद में भी एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। काज़ी अहमद मां ज़ुल्फ़कार टावरी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार आगाह कजो। सॼी सिंध जी काज़ी अहमद 6 केनाल ख़राब आहे।
सिंधु दरिया मां नवा तकरारी किरार करण वारे मंसूबे खिलाफ शिया हैदर करार पारां रवान जाम फिरोज उन्नर मौलाना अमीर हुसैन साजिदी हुसैनी शेर मोहम्मद जोखियो जवार जावेद राहू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सियासी समाजी तंज़ीम समेत सवे शहरीन दुकानदारनि समाज पेट्रोल पंप खां तालका प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हयो। केनालनि समूरा नामंज़ूर जा सख़्त नारा हया विया। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त केरल असां सिंध वासियुनि जो मौत साबित थिया। सिंध ते धाड़ो कंहिं सूरत में क़बूल नाहे। सिंध में अॻे ई पाणी जी शदीद खोट आहे। हिननि मुतालबो कयो त केनाल कढण सां सिंध जी ज़राइत तबाह थी वेंदी। वफ़ा खे केनालनि वारो मंसूबो बिल्कुलु रद्द करणु घुर्जे। जी महिरबानी मां जी सिर्फ़ काटावली आगाह करण लाइ।